सिंध के मौसम से गॾु मां तव्हां दोस्त वकार हले रहनि सभिनी प्यारनि दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम याली मतिलबु दोस्तो मौसम जी ॻाल्हि कंदासीं त 10 अप्रैल ताईं सिंध में मौसम कीअं हूंदो। सिंध ऐं बलूचिस्तान में छा सूरत हाल हूंदी अचण वारे ॾींहंनि में। ॾखण जूं केसिताईं हलंदियूं ऐं उत्तर जूं कॾहिं ख़तमु थींदियूं, छा सूरत हाल हूंदी ऐं बरसातनि जो कोई इम्कान नज़र अची रहियो आहे या न आहे ऐं छा सूरत हाल हूंदी 10 अप्रैल ताईं। मुकमल मालूमात तव्हांखे इन वीडियो ते ॾींदुसि। बस तव्हां वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो ऐं जेके नया दोस्त आहिनि उनखे गुज़ारिश आहे असांजे पेज खे फॉलो कयो, लाइक कयो, कमेंट कयो। हीउ सिंध विदर अपडेट पेज आहे। हिन पेज में तव्हांखे सिंधी ज़बान ज़रिए मौसम बाबति मालूमात ॾींदासीं। तो दोस्तों अचो ॻाल्हि कयूं मौसम जी। सभ खां पहिरीं ॻाल्हि कंदासीं हवाउनि जे बारे में। तो फिलहाल सिंध में अगर ॻाल्हि कयूं ॾखण सिंध साहिली पट्टी जेका आहे, सिंध जा जेके साहिली इलाइक़ा आहिनि कराची, बदीन, ठठा, सजावल, थर पारकर, इन इलाइक़नि में अगर ॻाल्हि कयूं त ॾखण जी हवा जारी रहंदी। ॾखण ऐं ओलह जी विचोली सिंध में मौसम अबला आलूद हूंदो, कॾहिं ॾखण जी हवा कॾहिं उत्तर जी हवा ऐं उत्तर सिंध में नॉर्मल घटि उत्तर जी हवा जारी रहंदी। फिलहाल के बि हवा में अहिड़ो बदिलाव न आहे जंहिंमां पूरी सिंध में हिकु ई हवा लॻे। त मौसम जेको आहे विचड़ियल रहंदो। ॾखण सिंध जे कुझु इलाइक़नि में ॾखण जी हवा, उत्तर सिंध जे कुझु इलाइक़नि में नॉर्मल घटि हवा, जॾहिं त विचोली सिंध में मौसम अबला आलूद रहण जा इम्कान आहिनि। कॾहिं ॾखण जी हवा त कॾहिं उत्तर जी हवा लॻण जा इम्कान आहिनि। त कॾहिं कुझु गर्मी बि हूंदी ऐं हवा बिल्कुलु बंदि हूंदी सिर्फ़ु विचोली सिंध में। ऐं उनखां पोइ अगरि ॻाल्हि कयूं त इन अप्रैल जे महीने में लोकल ककर ठहंदा आहिनि, जंहिंजो ज़िक्र मूं पोइ वीडियो में बि कयो हो त लोकल ककर अप्रैल ऐं मई में ठहनि था, जंहिंमां अहिड़ी का ख़ासि बरसाति न आहे थींदी। बहरहाल इन ककरनि में अगरि ॻाल्हि कयूं थी ककर जंहिं जॻह ते ठहनि था उते ई वसी उते ई ख़तमु थी था वञनि ऐं अहिड़ा ताक़तवर न आहिनि हूंदा जंहिंमां का वॾी बरसाति थिए। त इन्हनि ककरनि में गजगोड़ ऐं हवा कुझु वधीक हूंदी आहे, 30-40 किलोमीटर। बहरहाल हे ककर में अगरि ॻाल्हि कयूं ओलह सिंध ऐं कुझु उत्तर सिंध में ठहण जा इम्कान आहिनि। त जॾहिं गर्मी थींदी त फ़िलहाल उन जा बि इम्कान घटि आहिनि। ऐं 10 अप्रैल ताईं अगरि ॻाल्हि कयूं बरसाति जो को बि अहिड़ो ख़ासि सिस्टम न आहे। वरी ॿुधी छॾियो त 10 अप्रैल ताईं को बि अहिड़ो ख़ासि बरसाति जो सिस्टम सिंध ऐं बलूचिस्तान में न आहे। 10 अप्रैल खां अॻु में बलूचिस्तान ऐं सिंध में कुझु इलाइक़नि में झुड़ हूंदो, जीअं हींअर हिन वक़्तु बि हल्को हल्को झुड़ आहे। ऐं हिन झुड़ मां अगरि ॻाल्हि कयूं त 4-5 तारीख़ कुझु इलाइक़नि में झुड़ कुझु वधीक हूंदो सिंध ऐं बलूचिस्तान में, जंहिंमां अगरि ॻाल्हि कयूं ओलह उत्तर सिंध, उनखां पोइ ज़िला खुशदार, लसबेला, सिब्बी, कोयटा, इन्हनि इलाइक़नि में घाटा ककर हूंदा, जंहिंमां कुझु इलाइक़नि में हल्की बरसाति थी सघे थी। बाक़ी का अहिड़ी ख़ासि बरसाति जा इम्कान न आहिनि। मौसम आहे तब्दीली थी सघे थी। अगरि मौसम में का तब्दीली थी तव्हांखे इन पेज ते मौसम बाबति मालूमात ॾींदासीं। त फ़िलहाल मौसम जी ख़बरूं हुयूं त 10 अप्रैल ताईं पंहिंजो कमकार जारी रखो। 10 अप्रैल ताईं को बि अहिड़ो ख़ासि वॾो मग़रबी सिस्टम नज़र न पियो अचे। 10 अप्रैल ताईं मौसम अबला आलूद रहंदो। उत्तर सिंध जे कुझु इलाइक़नि में नॉर्मल घटि उत्तर जी हवा, ॾखण सिंध जे काफ़ी इलाइक़नि में ॾखण जी हवा, जॾहिं विचोली सिंध में कॾहिं उत्तर जी हवा कॾहिं ॾखण जी हवा, कॾहिं मौसम अबला आलूद हूंदो ऐं गर्मी हूंदी ऐं बरसाति जा के ख़ासि इम्कान न आहिनि। ऐं 10 अप्रैल ताईं सिंध ऐं बलूचिस्तान में हल्को हल्को झुड़ हूंदो, जंहिंमां अगरि ॻाल्हि कयूं उत्तर ओलह सिंध ऐं बलूचिस्तान जेके हू नाला वठी वियो आहे, इन इलाइक़नि में सिर्फ़ु हल्की बरसाति थी सघे थी, बाक़ी कहिड़ी ख़ासि बरसाति न आहे। मौसम में अगरि का तब्दीली थी त इन पेज ते तव्हांखे मौसम बाबति मालूमात ॾींदासीं। त फ़िलहाल 10 अप्रैल ताईं कमकार जारी रखो। तव्हां प्यारनि दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी।